दोस्तों असी जरा लकी जो शहर है लकी छा दरे भरसा उते रात काणी सोलंगी सगोरन जो भतो सजी रात माशाल्लाह ते मेहमान थी आया रफीक सोलंगी जो भतो ऐं अख्तियार सोलंगी जो तो सुबह सवेर रात निंड कोन कई तो अखियूं सड़न पई मुंहिंजो वारा वेझी वटा हाणे मूंखे तोरे पाणी ॾिनो अथनि हिन खां वधीक न हाणे हेॾो सारो 8 फुटनि जो मुड़ुसु ऐं हिन बाल्टीअ सां विझंदो मुंहिंजा गोॾा कोन पुसंदा एॾो पाणी एॾो करा हिते असां साईं मुराद अली शाह खे ऐं मलक सिकंदर चवंदा हुआ हिनखे ट्यूबवेल वूबेल हणाइण जो महिरबानी कयो हीअ था चवनि असां पाणी इस्तेमालु कंदा आहियूं जीअं तई गिहु इस्तेमालु कंदा आहियूं माना पाणी जो हिते ॾुकर आहे तमामु घणो ख़लक परेशान आहे हिते मूं ॾिठो आहे त वाक़ई माण्हू वीचारा 15 ॾींहंनि खां पोइ था विझनि माना पाणी न हुअण जे करे हाणे जेको पीअण जो पाणी आहे माना हाणे हीअ सभु सोलंगी मूं निहारीनि कनि की साड़ पियो त एतिरे पाणी सां कीअं थो विझे माना हुनजे परियां घणो पाणी बि इस्तेमालु कया पर असांजे इलाही महिरबानी आहे सकण में पाणी जाम आहे ट्यूबवेलूं नलका लॻियल आहिनि पर हाणे इलाही कुदरत आहे पर हाणे हुकूमत खे घुरिजे त हिनखे कुझु न कुझु माना ट्यूबवेलूं वूबेल हणाए ॾियनि पाणी जो मसइलो ख़तमु थी वञे हा दुआ कयो आहे खेड़ण सां वेंजा अधु मथो पुसंदो अधु कोन पुसंदो उन बाल्टीअ सां ई विझणो आहे ॾिस थो भरिया